नाज़रीन, गुलाब लगारी शेख बिरकियूं रोड मरमती कम न थियण सबब हंधा उखड़ी वियो आहे, जंहिं करे इलाइक़े वासियुनि खे सफ़र दौरान सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। वधीक तफ़सील फ़कीर अमीन जी हिन रिपोर्ट में। गुलाब लगारी शेख बिरकियूं रोड अध सदी गुज़रण बावजूद हंधा उखड़ी इनकी हालत नाज़ुक थी वही है, जंहिंजे करे एक्सीडेंट रोज़ जो मामूल बणिजी चुका आहिनि। अचो त हिते जी आवाम खां पुछूं त हुननि जो छा चवणु। माणिक लगारीअ जो रोड जी हालत तव्हां पाण ॾिसो, खड्डा झंप मोरियूं जेके मतिलबु झंप आहिनि, जेके हिते हादसा था थियनि, जेके बि हिते माना रोज़ जो मामूल ठहियल आहे, रोज़ एक्सीडेंट, रोज़ हिते जो जेको आहे न रोड माण्हू सभु परेशान आहिनि। अचण वञण जी ॾाढी तकलीफ़ आहे। 50 सालनि खां सभु रोड दुनिया जा सभु रोड ॿिया ठही विया आहिनि। हीअ रोड हैदराबाद खां टनो गुलाम अली शेख बिरकियूं गुलाब लेगारी वारो हीअ रोड कतन कोन थो ठहे। 50 साल थी विया आहिनि, असांजो रोड ई कोन ठहियो आहे अञा ताईं। असां जेके चिंची वारा आहियूं, गाॾियुनि वारा आहियूं, जेके आहियूं सभु रोड आहिनि, हिकु न ॿियो नुक़सानु असांजो थिए पियो। महिरबानी करे असांजो रोड ठारायो वञे। असां कहिड़ो कसूर कयो, कहिड़ी ग़लती आहे जो रोड असांजो कोन थो ठहे। ॿिया रोड टोटल ठही विया आहिनि। मीरपुर टंडोला माना टोटल रोड ठही विया आहिनि, बाक़ी असांजो रोड ई ठहे कोन थो। हैदराबाद खां वठी हिते गुलाब अली गारी खां वठी चंबड़ ताईं रोड ई रुगो असांजो कोन थो ठहे। असांजी जमार अध सदी जी आहे, उन मुताबिक़ असां इन ई पोज़ीशन में ॾिठो आहे। कॾहिं मिटी विझो ॻोठाणा या कॾहिं को भठे वारो को मिटी विझो, खॾो पूरियो वञे। गवर्नमेंट थुप नथी ठाहे ऐं वॾा हादसा ऐं नुक़सान थियनि था। असांखे को मरीज़ बीमार को टनो गुलाम अली या हैदराबाद शिफ्ट करण में वॾी तकलीफ़ थींदी आहे। घस में यूं दम ॾियो वञनि या डिलीवरी केस को औरत जो थिए थो, टनो मोहम्मद खान को दिलि जी बीमारी लाइ को वञे थो, त असां लाइ वॾो आज़ार आहे। कैमरामैन सुलेमान सां गॾु फ़कीर अमीन, धरती न्यूज़, गुलाब लगारी।